गरीबन को नवाज हूँ गरीब तेरे गरीबन को हो सतत बाण भगत वचन हो सतत बाण भगत वचन सतत तू आधार गुण मोहे बीस अधिक एक गुण नहीं कीनो गुण मोहे बीस गुण मोहे बीस अधिक एक गुण नहीं कीनो सेवा पूजा कर न सकूं सेवा पूजा पद भगत गरीब तेरो सतत पावन भगत वचन सतत पावन भगत वचन श्री राम भाई भगवान भक्त बख्शला रक्षा करे थो ॿुधायो कंहिं ॿुधो हुजे त मूंखे ॿुधाए भई कार्ज महिल भगवान पाण ते बीहंदो आहे कार्ज कंदो आहे कंहिं बि ग़रीब जो किथे तव्हां ॿुधो हुजे कंहिं भई रुकिजी वियो अॻ में त ॻण करणी पवंदी न बाबा हेॾो होॾो जीअं बि वठी करे के कार्ज करे थो न पर कार्ज मिस थी वियो अॼुकल्ह जेका बदमाशी थी वई काई छोकिरी ईअं थी वई आहे उहा ॿी ॻाल्हि आहे वरना कार्ज में भंगो पियो अहिड़ी ॻाल्हि ॿुधण में आई आहे छा त पैसे जे करके मुंहिंजो कार्ज रुकिजी वियो परमात्मा पाणे कंदो अची त तुंहिंजे अधीर जी कमी आहे न कार्ज रास करण वारो परमात्मा पाण आहे उहो टाइम त अचे तूं मुंहिंजे छो थो चिंता छो थो करे अड़े उन लेख लिखिया आहिनि भाई तॾहिं जोड़ जुड़जनि था उनखे तूं पंहिंजी हस्ती सां ओड़ो शुकुरु कर न जेतिरो पुॼी सघई वरना कंहिंजो कार्ज रुकिजी वियो अहिड़ी ॻाल्हि त ॿुधण में न आई आहे हिन हिकिड़ी धी थो सुञा एॾे इन पासे न ख़्यालु वियो आहे कार्ज भॻवानु थो करे न सेठ हुजे ग़रीब हुजे कंहिंजो कार्ज रहियो आहे अधीरज न थियो न धर्म में ॿियो रखियो अथव त धीरज रखो सभु हली थींदी उन टाइम ते सभु हली थींदी पंहिंजो पाण सभु थी वेंदो श्री राम मां जो ॻाल्हायां थो साखी ॻाल्हायां थो हिकु प्यारो आयो न्याणी जो बि कार्ज आहे पुट जो बि कार्ज आहे न्याणी जे लाइ कार्ज ठहियलु हो सोन हे खणी उन अधु हुनखे ॾिनो पुट खे नुंहं खे पातई अधु न्याणी खे ॾिनई मथां ॿियो आहे असांजे न्याणी जे कार्ज जो मां खणी आयो आहियां ॾेई वञ देरी कान थी हलो नाला खणा जा कंहिंखे ॾिनासीं या केरु ॾेई वियो हा मन में है जी कूड़ कपट एक चित नहीं जाओ मन में है कूल कपट एक नहीं उठाओ एक चित नहीं जाओ एक चित नहीं जाओ मन में है जी कूड़ कपट एक चित नहीं जाओ भाव बिना भगत हीन भाव बिना भगत हीन प्रार्थना कयो प्रभु खे त उहो प्रार्थना जा कन लाइ रेडियो में टीवी के बि आयो
कोई त आयो कुझु अख़बार में आयो तो उहो जेके प्रार्थना जा अखर आहे हिकु हिकु अखर उहे 4-5 अखर चए पियो अरे चवां तो बाबा प्रार्थना जा लाइन चओ न प्रार्थना वॾे खां वॾी आहे नंढे खां नंढी आहे जॾहिं जॾहिं चवंदो वञे जेतिरी पोइ मूंखे साईं ॿियो अचनि कोन था मां इहो भॻवानु प्रकट थी पियो भॻवानु चयो मां त भाउ जो आहियां चई जेका प्रार्थना जा मूल अखर मां चवां थो उन प्रार्थना सां असां मथां चए गंद ढोए भरे छॾियोसीं कामनाउनि जो हिननि जो हे पूर्ति कजांइ हे पूर्ति कजांइ कान थींदो उहो भावना त रही कान न सम्झो ईअं चए कामनाउनि जो असां गंद भरे छॾियोसीं उन में ओ चई जेको मूल अखर प्रार्थना जा न उहो अखर 3-4 अखर उहो यानी लफ़्ज़ न पियो चए पूरो अखर पियो चए भॻवानु मुंहिंजो भाउ ॾिठो दर्शन है मन में है जी कूल कपट हिकु लखो अखरनि जा सलोक रामायण जा बाबा राजा चवे एॾो असां कीअं कंदासीं हिनजी कटौती कयो हे न इहो मूंखे ॾुखियो लॻंदो कटौती कयो आयो अथव कंहिं जेके रावण ॿुधंदा हूंदा पोइ पिछाड़ी हुन लख रामायण मूं अखर जी 2 बचा कहिड़ा रा और मां बस लखो रावण जो बस अखर थिए राम राम जपे बसि बाबा पढ़ो चओ पढ़ो मन में है जी भाव बिना भगत मुकत कैसे पाओ भाव बिना भगत मुकत कैसे पाओ गरीबन को नवाज पतत पवन भगत वचन पतत पवन भगत वचन तू आधार मेरो गरीबन को दासन की लाज राख दासन की लाज काज पैज राखो राया दासन की लाज दासन की लाज का संतन की लाज पैज राखो राया भगतन की नानक दास है गरीब